बहुत बड़ा सानिया था जान मोहम्मद मर की शहादत का। उस वक्त मैं चीफ मिनिस्टर था। उसी रात को हमने फायर ब्रिगेड रजिस्टर कराई। पहले हमें पता चला था कि वो अस्पताल में, और दुआ थी कि वो बच जाए, अल्लाह ताला को मंजूर नहीं था। उसके बाद 3 लोग जो नॉमिनेट किए थे, वैसे तो 18 या 19 लोग गिरफ्तार किए थे, उनमें से जो 3 नॉमिनेटेड थे वो अभी तक गिरफ्तार हैं। बाकी जो और लोग हैं, मेरी दरख्वास्त है निगरान हुकूमत से कि जल्द से जल्द उनके कातिलों को गिरफ्तार किया जाए ताकि उनको इंसाफ मिले। शहीद जान मोहम्मद मर जो क़त्ल वॾो सान्यो आहे। वाक़े वक़्त मां वॾो वज़ीर हुयुसि। FIR दाख़िल कराए कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करायो, पर मुख्य कातिल गिरफ़्तार न थी सघिया। असां शहीद जान मोहम्मद मर जे वारसनि ऐं सहाफ़ी बिरादरी सां गॾु आहियूं। अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी शहीद जान मोहम्मद महर जे तॾे ते पहुची वारसनि सां ताज़त केस बाबति मालूमात बि वरिती। मुराद अली शाह वारसनि ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त निगरान सरकार खे गुज़ारिश आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, जीअं खेसि इंसाफ़ मिली सघे। पीपल्स पार्टी चूंडू पोइते करण जे हक़ में न आहे। चाहियूं था त इलेक्शन 90 ॾींहनि अंदरि थियणु घुर्जे। 29 अगस्त ते पीपल्स पार्टी जो वफ़द चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात करे पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदो। सखर में बेदर्दी सां शहीद कयल KTN न्यूज़ ऐं कावस जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल खे 14 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख्य जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। रुगो 3 सहूलियतकारनि खे हिरासत में वठण बाद ख़ामोश बणिजी वेही रही। निगरान हुकूमत शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 2 हफ़्तनि जी मोहलत घुरी वरिती। कराची प्रेस क्लब आॾो थियल तारीख़ एहतजाज में निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ शहीद जान मोहम्मद मर जा कातिल मास्टर माइंड ऐं सभई सहूलियतकार 2 हफ़्तनि अंदरि गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई। शहीद जे वारसनि खे रेंजर्स जी सिक्योरिटी ॾियण ऐं केस खे ख़राब कंदड़ SSP सिंगार मलिक ख़िलाफ़ वफ़ाक़ खे लिखण जा मुतालबा बि मञिया विया। सहाफ़ी अॻवाननि चेतावनी ॾिनो आहे त निगरान हुकूमत मुतालबनि ते अमल न कयो त ॿीहर CM हाउस आॾो भरपूर क़ुवत सां एहतजाज कयो वेंदो। शहीद जान मोहम्मद मर जे इलाज में लापरवाही, अस्पताल में अमले जी न हुअण ऐं सहूलियतूं न मिलण बाबति जांच लाइ कमेटी क़ाइम। सिहत खाते पारां डॉक्टर शहाबुद्दीन सिद्दीकी जी सरबराही में 3 रुकनी कमेटी जोड़े छॾी। डॉक्टर एहसन सिद्दीकी ऐं डॉक्टर नज़ीर रिंद कमेटी जा मेंबर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। जांच कमेटी अस्पताल में डॉक्टरनि ऐं अमले जी लापरवाही ऐं सहूलियतुनि जी अणहूंद बाबति जांच कंदी। शहीद जान मोहम्मद जो केस ख़राब करण जे इल्ज़ाम हेठि आयल SSP सकर सिंगार मलिक हटाइण बावजूद चार्ज न छॾी। हिक ई धक में 14 थाणे जा SHOs बदिली करे छॾिया। SHOs जी बदिली वारी ख़बर KTN न्यूज़ ते नशर थियण बाद DIG सकर जावेद जिसकाणी नोटिस वरितो। हटायल SSP सिंगार मलिक पारां 14 थाणनि जे SHOs जी बदिलियुनि जा ऑर्डर्स वापसि वरिता विया। DIG पारां बदिली कयल SHOs खे साॻियुनि थाणनि ते चार्ज संभालण जो हुकुम। बदिली कयल SHOs में C सेक्शन थाणे जो SHO बि शामिल। C सेक्शन थाणे जे हद में ई KTN न्यूज़ ऐं कावस जे ब्यूरो चीफ जान मोहम्मद मर खे शहीद कयो वियो हो। पटनी साइट गदपुर कैंट बागड़जी दादलो ऐं बाइजी थाणनि जे SHOs खे बि बदिली कयो वियो हो। 2 ॾींहं अॻु सिंगार मलिक खे SSP सखर जे उहिदे तां हटाए इज़ाफ़ी चार्ज खैरपुर जे SSP रोहल खोसो खे ॾिनी वई हुई। निगरान वज़ीर आज़म पारां बिजली जे शोबे में सुधारनि ऐं ड्रिघे मुदे वारो प्लान पेश करण जी हिदायत। बिजली जी क़ीमतुनि में वाध ऐं टैक्सिस ख़िलाफ़ सॼे मुल्क में अवाम जे एहतजाज बाद निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ जी सदारत हेठि इजलास। बिजली जे शोबे में सुधारनि ऐं ड्रिघे मुदे वारो प्लान पेश करण जी हिदायत कई वई। निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि बिजली जे बिलनि में वाध बाबति इजलास जी पधिराई जारी। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त उहो मुमकिन नाहे त अवाम ॾुखियाईनि में हुजे ऐं वज़ीर आज़म तोड़े ऑफिसर मुफ़्त जी बिजली इस्तेमाल कनि। 48 कलाकनि अंदरि बिल्स में घटिताई लाइ जोॻा क़दम खणंदासीं।
जल्दबाज़ी में को कदम न खणबो जंहिंसां मुल्क खे नुक़सान थिए। मुफ़्त बिजली हासिल कंदड़ ऑफिसरनि ऐं इदारनि जा तफ़सील पेश कया वञनि। वज़ीर आज़म हाउस ऐं सेक्रेटरीट जी बिजली जा ख़र्च घटाया वञनि। निगरान वज़ीर आज़म पारां बिजली जे बिल्स वारे मामले ते चइनी सूबनि जे निगरान वॾनि वज़ीरनि जो इजलास सुभाणे सॾाए वरितो। इजलास में बिजली जे अघनि समेत लाॻापियल मामलनि ते गौर कयो वेंदो। बिजली जूं क़ीमतूं नेपरा तय कंदी आहे। कंज्यूमर प्राइस इंडेक्स तहत बिजली जी क़ीमतुनि में तब्दीली थींदी आहे। घरेलू वापेदारनि लाइ बिजली जी क़ीमतुनि में ₹3.82 जी वाध कई वई। पावर डिवीज़न समेत लाॻापियल इदारनि निगरान वज़ीर आज़म खे इजलास दौरान ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त सिर्फ़ 4.9 वापेदारनि लाइ ₹7.5 फ़ी यूनिट क़ीमत में वाध थी। 31.6 वापेदारनि लाइ बिजली जी अघनि में 3 खां ₹6.5 ताईं फ़ी यूनिट वाध थी। व्याज जी छरह में ऐं फ्यूल प्राइस एडजस्टमेंट सबबि बिजली जे अघनि ते फ़र्क़ु पवंदो आहे। बिजली जी क़ीमतुनि में वाध जो वॾो फ़र्क़ु 400 यूनिट खां वधीक इस्तेमाल कंदड़नि ते लागू थियो। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी चक में KTN न्यूज़ ऐं कावस जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि सां ताज़ियत। आगा सिराज दुरानी चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल ते दिल्ली ॾुख वरितो। उमीद त संदसि कातिलनि खे अंजाम ताईं पहुचाए वेंदो। PP अॻुवाण मखदूम जमील ज़मान पारां शहीद जान मोहम्मद जी शहादत वारे वाक़े ते संदसि वारसनि सां ॾुख जो इज़हार। संदसि चवणो हो त शहीद जान मोहम्मद महर इंतहाई बहादुर ऐं बेडरपो सहाफ़ी हो। संदसि क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचाए वञे, जीअं आईंदा को बि ॾोहारी कलम धणी ते वार न करे सघे। मासूम फातिमा फड़ जो वाक़ियो मीडिया सबबि वाइको थियो। फंक्शनल लीग जे अॻुवाण राशिद शाह चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मज़म्मत कयूं था। शहीद जान मोहम्मद महर ऐं फातिमा फड़ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे फाही ॾिनी वञे। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं निगरी फातिमा जे खून सां इंसाफ़ लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल। सिंधी अदबी संगत, सिंध यूनाइटेड पार्टी, अवामी तहरीक, सिंध यूथ एक्शन कमेटी, औरतुनि जी तंज़ीम सोरमी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतजाज। मलीर, सखर, खैरपुर, मीरपुर खास, बदीन, टंडो, मोहम्मद खान। घोटकी में एहतजाज। शदादकोट, लखी गुलाम शाह, कुंभ, गंबट, हाला, मेरापुर, डिगड़ी, फरीदाबाद ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धणाया विया। डहरकी, टंडो, मोहम्मद खान, काज़ी अहमद में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी रैली कढी मुज़ाहिरा कया विया। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं फातिमा फरोड़ो जे खून सां इंसाफ़ करण जो मुतालबो। शबाना फरोड़ो चयो आहे त पीरानी गादी जे हिक 62 शख़्स जी घरवारी फोन करे हिना शाह जो नालो क़त्ल केस मां ख़ारिज कराइण ते ज़ोर भरियो। ॻाल्हि न मञण जी सूरत में सख़्त नतीजा भोगण जी धमकी ॾिनी वई, पर हू धमकियुनि में अची क़त्ल केस तां हथ न खणंदा। हू बेवस ऐं लाचार आहिनि, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। राणीपुर जी पीरानी हवेली में ज़ाती बाद बेदर्दी सां क़त्ल कयल निगरी फातिमा खे समेत पुलिस जूं फुर्तियूं। अॻूणे SHO राणीपुर, 2 डॉक्टरनि ऐं सिहत खाते जे हिक मुलाज़िम खे आज़ाद करण वारी ख़बर KTN न्यूज़ ते नशर थियण बाद पुलिस में थरथलो। अॻूणे SHO अमीर चांग, रूरल इस्पताल जे MS डॉक्टर अली हसन मसाण, डॉक्टर फताह मेमन, वॾे मुंशी ऐं सिहत खाते जे मुलाज़िम इम्तियाज़ मीरासी खे छॾण बाद कुझु कलाकनि अंदरि ॿीहर हिरासत में वरितो वियो। 5 सहूलियतकारनि खे पुलिस हिरासत में रखण वारी तस्वीर बि जारी करे छॾी। पुलिस जी दावा आहे त जवाबदारनि खे आज़ाद नाहे कयो वियो, उहे पुलिस जी हिरासत में ई आहिनि। उन्हनि पंहिंजे बेगुनाही जा सबूत DSP CTD अब्दुल कदूस कलवड़ खे पेश कया आहिनि। फातिमा क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार पीर असद शाह जिस्मानी रिमांड ते पुलिस तहवील में आहे। केस में नामज़द जवाबदार हिना शाह ऐं पीर फयाज़ शाह अञा गिरफ़्तार न थिया।
महंगाई थी वही है जो गरीब खुदकशी करण लाइ तैयार थी विया। वेलो खाऊं था वेलो आवाम गरीब वेठी है। गैस कोने को काजू अलग वठी था अचूं 400 जूं काजू रोज मारियूं था। गैस जा बिल अलग था अचन। बिजली एडी महंगाई आ जो पगार मां पूरी कान थी पए। बिल वॾा वॾा था अचन पर इस्लामाबाद ऐं लाहौर वारा उहे असांजे बिल मोकिलिन था ऐं गरीब अवाम खे मारनि कंदा। महांगाई जी चकीअ में पीसजंदड़ अवाम जो सब्र जवाब ॾेई वियो। बिजली जे घरनि ऐं बिलनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहरी रोडनि ते निकिरी आया। दादू में शहरनि सां गॾु अदाकार गुलाम नबी भंड जो गिचे में गाह ॿधी अनोखो एहतिजाज। सखर में स्मॉल ट्रेडर्स जे सॾ ते घंटा घर चौक वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। खेरपुर में वापारियुनि ऐं दुकानदारनि बिजली जा बिल साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। पनवाकिल नवाबशाह ऐं टंडो आदम में बि शहरनि बिजली जे वाधू बिलनि ख़िलाफ़ एहतिजाज रिकॉर्ड करायो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त बिजली जे बिलनि में वाध सबबि गरीब अवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। गरीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। बिजली जा ॻरा बिल किथां भरनि फौरी तौर महांगाई ते ज़ाब्तो आणे सिंध जे गरीब अवाम खे जीअण जो हक़ वापसि कयो वञे। ॾहरकी भरिसां ज़मीन जी मालिकी तां ॿिनि धुरनि में झेड़ो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु नौजवान क़तल। ॻोठ जीवण कोभर में कोभर बिरादरी जी ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़े दौरान फायरिंग में नौजवान फरमान कोभर सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में ई फौत थी वियो। फरीदाबाद भरिसां तेवड़ा ऐं ख़ासकेली बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो 17 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ अलाॾनो तेवड़ो में नारी समीना तेवड़ो जे मुबैना तौर अगवा वारे मामले तां धुरनि में झेड़े दौरान कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल। तेवड़ा बिरादरी जे माण्हुनि जो थाणे अॻियां धरणो एहतिजाज कंदड़नि चयो त नारी असांजी अगवा थी आहे ऐं जवाबदार धुर हमिलो करे माण्हू बि असांजा ज़ख़्मी कया आहिनि। पनवाकिल जी राजड़ी वारे इलाइक़े में जतोई ऐं जागीराणी बिरादरी में कारहें तकरार तां औरत जे क़त्ल जो जरगो। जवाबदार धुर मथां 42 लख रुपया ॾंड मुक़रर। लुकमान जतोई ऐं नाज़ुल जागीराणी जी धुरनि में कारहें तकरार जे जरगे में जतोई बिरादरी जी औरत जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जागीराणी बिरादरी ते 42 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। कंबर वेझो ॻोठ हमज़ा में 2 भेनरूं पाणी जे खॾ में ॿुॾी फौत। 8 वरनि जी साजिदा मक्सी पेर तिरकण सबबि खॾ में किरी त खेसि बचाइण लाइ वॾी भेण 12 वरनि जी मजीदा बि लही पई। पाणी ऊनो हुअण सबबि 2 भेनर ॿुॾी फौत थी वियूं। फौतियुनि जा लाश घर पहुचण ते रोजराड़ो। बख्शापुर में मुखी जगदेश कुमार, जयदीप कुमार ऐं आदेश कुमार जी बाज़ियाबी लाइ एसयूपी जे सर ते रैली। मुगियुनि जी बाज़ियाबी लाइ एसयूपी जे रैली में सियासी समाजी अॻवाननि जी शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त मामले जो नोटिस वठी मुगियुनि खे बाज़ियाब करायो वञे। ऐं जेकाबाद वेझो ॻोठ आदम खान पंवर में मरहूम सरदार मंज़ूर खान पंवर जो चालीहो। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं अॻूणे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह समेत सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे सरदारनि जी वॾे अंग में शिरकत। मीर मंज़ूर खान पंवर जे वॾे फर्ज़न चंगेज़ खान पंवर खे सरदारी जी पग ॿधाई वई।